अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां हिकिड़ो रिसाइक्लिंग प्रोजेक्ट, यानी कंहिं बि इस्तेमालु थियल शइ खे वरी इस्तेमालु करणु। ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ आहिनि मूं वटि कुझु पुराणियूं सीडीज़ हर घर में हूंदियूं आहिनि ऐं थोरो बि स्क्रैच पइजी वञे त ज़ाया थी वेंदियूं आहिनि, कंहिं कम जूं न हूंदियूं आहिनि। आम तरह ते असां उन्हनि खे उछलाए छॾींदा आहियूं, पर अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी त असां हिननि मां छा ठाहींदासीं। असां हिननि मां ठाहींदासीं कोस्टर्स, जेके कंहिं शीशे जी टेबल ते या कंहिं बि टेबल ते गिलास या जग या कोप थां रखण जे लाइ इस्तेमालु थी सघनि था। उन जे लाइ असांखे जिन शयुनि जी ज़रूरत पवंदी, अच्छा, हीअ जेके मूं आइडियाज़ मूंखे तव्हां सां शेयर करणा आहिनि, मां उन जे हिसाब सां तव्हांखे सामान ॿुधायां थी। ऐं जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजा के आइडियाज़ हुजनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो मटीरियल तव्हां पंहिंजे हिसाब सां खणंदो। सभिनी खां पहिरियों हीअ सूतली, मूं तव्हांखे पहिरियों बि चयो त अगरि हीअ तव्हां वठी रखंदव इलाही सारी त हीअ कमु ईंदी रहंदी। हिन मां असां मुख़्तलिफ़ शयूं ठाहींदा रहंदासीं, ठीकु आहे। ऐं पोइ आहिनि हीअ बटण आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, मुख़्तलिफ़ साइज़ जा बि थी सघनि था, पर मूं जेके मूंखे हणणा आहिनि मां उहे तव्हां सां शेयर कयां थी। हीअ ग्लू आहे, हमेशह मां इहा यूज़ कंदी आहियां। ऐं अगरि हॉट ग्लू गन वारी तव्हां यूज़ करणु चाहियो तॾहिं बि ठीकु आहे। ऐं कपिड़नि जा मुख़्तलिफ़ टुकड़ा बचियल जेके बि, या तव्हां पंहिंजी पसंदि जो को कलर वठणु चाहियो तॾहिं बि ठीकु आहे। हाणे कोस्टर्स जेके आहिनि उहे मां ऑलरेडी ठाहे चुकी आहियां, हुननि जो हिकिड़ो पासो कंप्लीट आहे मुंहिंजे तरफ़ां। सिर्फ़ु इन लाइ टाइम बचाइण लाइ मां तव्हांखे आइडियाज़ ॾियां थी। हीअ ॾिसो, हीअ केॾो सिंपल ऐं सुठो थो लॻे। हिन खे मूं सिर्फ़ु सूतली विड़ी आहे, तव्हां ॾिसंदव त हीअ मूं विच खां स्टार्ट कई आहे विढ़ण। ग्लू हणंदा वञो, विच खां सूतली स्टार्ट कयो ऐं एंड ते अची कंहिं हिकिड़े सिरे ते हिन खे ख़तमु करिणो आहे। ॿियो जेको मूं ठाहियो आहे हीअ सिंपल आहे। हिन खे कपिड़े जो हिकिड़ो पीस हणी जेके बि वधियल किनारा हुजनि उहे तव्हां कटे वञो, ऐं पोइ हिन खे मूं फाइनली हिकिड़ी सूतली जी आउटलाइन ठाही आहे। टियों जेको ठाहियो आहे मूं, उनखे मूं हीअ प्रिंटेड कपिड़ो हयो आहे पहिरियों लाइनुनि वारो, ऐं पोइ पेंसिल सां हे मां हिन जो किनारो ट्रेस करे वई आहियां। ऐं हिन किनारे ते ग्लू हणंदा ऐं सूतली चिमड़ाईंदा वञो, ऐं पोइ हिन जे आउटसाइड ते जेके खाना ठहियल आहिनि उन्हनि में मूं बटण फिक्स कया आहिनि। हीअ त इहे टे सिंपल आइडियाज़ आहिनि जेके मूं ठाहिया आहिनि। इन खां अलावा बि अगरि तव्हांजे ज़हन में को बि अचे थो, छो त जॾहिं असां कमु कंदे ॾिसंदा आहियूं, काथे ॾिसंदा आहियूं, ऐं जेकॾहिं असां क्रिएटिव माइंडिड आहियूं त असांखे पाण खे बि इलाही सारा आइडियाज़ अची वेंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहो ख़्यालु रखिणो आहे त हिननि जे विच ते कुझु बि न आहे रखिणो, छो त हिननि जो विच जेको आहे उहो असां हिन जे मथां कान का शइ रखंदासीं, तंहिंजे करे विच ते कुझु हणणु फज़ूल आहे। इन जे लाइ मूं हिननि ॿिनि जा ॾिसो किनारा डेकोरेट कया आहिनि, छो त किनारो हर हाल में नज़र ईंदो। ॿी ॻाल्हि त हीअ बैक साइड मूं इन लाइ कवर न कई आहे त जीअं मां तव्हांखे ॾेखारे सघां त हीअ सीडीज़ ई आहिनि, ऐं हिकिड़े जी बैक साइड मां तव्हांजे साम्हूं कवर कयां थी। ऐं मूं वटि हिकिड़ो हीअ इस्तेमालु थियल चादर आहे, टुकड़ो बचियल, उनखे मां यूज़ कयां थी। तव्हां ॾिसो, हीअ हिकिड़ी सीडी खणूं था, ठहियल जेको असांजो कोस्टर आहे उन जे पोयां ग्लू हणंदासीं, हल्की ग्लू। ऐं मूं तव्हांखे पहिरियों बि चयो त हिन ट्यूब खे घणो न दॿाइबो आहे। हीअ तव्हां हिन खे हेठि कंदो त पहिरीं ॻाल्हि त पाणी अचणु शुरू थी वेंदो आहे। जे न अचे त पोइ तव्हां हिन खे थोरो घणो प्रेस करे सघो था। ऐं तव्हां हाणे ॾिसो, हिन खे ग्लू लॻी वई आहे। हाणे असां हिन खे हिन कपिड़े ते रखूं था, हिनखे चङी तरह सां चिमड़ाईंदासीं। ऐं इहो ॾिसो त हीउ उबतो पासो मूं मथां कयो आहे, छो त हीउ जॾहिं चिमड़ी वेंदो ऐं असांजी कटिंग कंदासीं त हिन जो जेको सुबतो पासो आहे उहो असांखे ॿाहिरें पासे मिलंदो, तंहिंजे करे हिन शइ जो ख़्यालु रखिणो आहे। हाणे असां हिन जी कंदासीं कटिंग। ऐं मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुकी आहियां त कागज़नि कटण जी ऐं कपिड़नि कटण जी कैंची अलॻि अलॻि हुजणु खपे, छो त जंहिं कैंची सां तव्हां मुसलसिल कागज़ या ॿी शयूं कटींदव त पोइ उहा कपिड़ो न कटींदी, उहा मुॾी थी वेंदी आहे। त हीअ एक्स्ट्रा जेको कपिड़ो आहे, वधियल कपिड़ो, असां कटे छॾींदासीं। ऐं हेठे पासे हणण लाइ ज़रूरी न आहे त को सुहिणो प्रिंट हुजे या सुहिणो कलर हुजे बि त ठीकु आहे, न हुजे त को फ़र्क़ु नथो पए। तव्हां कोई यूज़ड कपिड़ो या कोई सिंपल डल प्लेन कुझु बि पोयां हिन जे हणी था सघो। इहो रुॻो इन लाइ हणिबो त जेकॾहिं हिकु त हुनजो पुठियों पासो कवर थी वञे, ऐं ॿियो जेकॾहिं असां कंहिं शीशे जी टेबल ते रखूं था त उन ते स्क्रैच न पवनि। इन जे लाइ ज़रूरी आहे त हिन जी बैक साइड खे ज़रूरु कवर कजे। हाणे हीअ ॾिसो, हिन जा डिफरेंट यूज़ थी सघनि था। पहिरीं ॻाल्हि त मूं तव्हांखे ॿुधायो त कोई थां रखण जे लाइ टेबल ते, मिसाल जे तौर ते हीअ कोस्टर ॾिसो, हिन ते मां रखां थी मग।
त चांहि जा गरम कप हूंदा आहिनि, असां उन्हनि खे डायरेक्ट शीशे टेबल ते न रखंदा आहियूं या स्क्रैचिस न पवनि टेबल ते, इन लाइ बि न रखंदा आहियूं। त हिन जे लाइ जेकॾहिं असां वटि कोस्टर हूंदो त असां आराम सां हिन खे इस्तेमालु करे सघंदासीं। हिकिड़ो इहो इस्तेमालु आहे। या ॿियो इस्तेमालु तव्हां इहो बि ॾिसो, जेकॾहिं को गुलदान रखिणो आहे, हीअ मुंहिंजी टोकरी आहे, हिन में मुंहिंजो प्लांट पियल आहे, हीअ ॾिसो पिया त हीअ हिन ते अची वियो, हिन जो जेको सुहिणो किनारो आहे उहो नज़र पियो अचे, इलाही सुठो पियो लॻे हीअ। ऐं उनखां अलावा हीअ सिर्फ़ु ज़रूरी न आहे त शयुनि जे हेठां ई हिनखे इस्तेमालु कजे, शयुनि जे मथां बि जीअं हे जॻह आहे त हिन जो तव्हां ढक करे कवर करे बि यूज़ करे सघो था, कंहिं ग्लास खे ढकण लाइ, कंहिं जॻह खे ढकण जे लाइ, त हीअ ॾाढो सुठो लॻंदो ऐं सेफ रहंदो। त उहो असांजी पंहिंजी मर्ज़ी आहे त असां डिज़ाइन कहिड़ा था ठाहियूं ऐं असांजो इस्तेमालु कीअं कीअं था कयूं। हिननि पुराणी सीडीज़ मां ॿियूं बि घणियूं शयूं ठहंदियूं आहिनि जेके टाइम सां मां तव्हांखे ॿुधाईंदसि। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जो आइडिया तव्हांखे वणियो हूंदो ऐं तव्हांजा नंढा ॿार उन्हनि खे बि जेकॾहिं तव्हां हीअ क्राफ्ट वर्क करायो त उन्हनि जो टाइम सुठो गुज़रंदो, मोकलूं थींदियूं आहिनि या इम्तिहाननि खां पोइ टाइम बचंदो आहे, ॿार वांदा हूंदा आहिनि ऐं तंग पिया कंदा आहिनि सॼो ॾींहुं। इन करे बहितर आहे उन्हनि खे कंहिं पॉज़िटिव कंहिं क्रिएटिव कम ते अगरि तव्हां लॻाईंदव त उहो ॾाढो सुठो रहंदो। सो ज़रूरु ट्राए कजो ऐं जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे वणे, हीअ आइडिया तव्हांखे वणे त लाइक बि कजो ऐं शेयर बि कजो। पंहिंजी ॿोलीअ सां हमेशह प्यारु कयो, ख़ुशि रहो, अल्लाह वाही।